अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो AR सिंधी न्यूज़ वेब चैनल। पेश आहिनि एंटरटेनमेंट न्यूज़। अॻूणे क्रिकेटर ऐं पाकिस्तान जे मौजूदा वज़ीर आज़म इमरान ख़ान जी अॻूणी घरवारी जमाइमा गोल्डस्मिथ ऐं टीवी अदाकारा सजल अली बर्तानिया में हिकु गॾियल प्रोजेक्ट ते कमु करे रहियूं आहिनि। जमाइमा पंहिंजे इंस्टाग्राम ते अहिड़े क़िस्म जूं तस्वीरूं बि शेयर कयूं आहिनि। वाज़े रहे त जमाइमा गोल्डस्मिथ बर्तानिया जे हिकु मशहूर इदारे में मशहूर प्रोड्यूसर आहे। जमाइमा चयो त पाकिस्तान समेत दुनिया जे बहितरीन ऐं लेजेंड फनकारनि सां गॾु कमु कंदे तमामु सुठो महसूस करे रही आहियां। वाज़े रहे त संदसि दोस्तीअ जा चर्चा असांजी सिंध जा ई फातिमा भुट्टो सां बि आहिनि। संजन जा ताल्लुकात ऐं संदन जी सहेलप दुनिया भर में मशहूर आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो AR न्यूज़ सिंधी वेब चैनल।